जहिड़ियूं ज़ालूं तहिड़ा मुड़स। तव्हांखे मिड़ई नी गैरत वारे सीरप जी ज़रूरत आहे। इहो गैरत वारो सीरप पीअंदव तॾहिं तॾहिं बेगैरतनि खां परे थींदव। सुबयात हथियार केड़ा केड़ा आहिनि? हथियार असांजी सिरोटा कबूक कदू किता तेरे ते वचा असां किता हथनि में न ॿिन्ही हथनि में टिनी हथनि में। साबुण ऐं सर्फ जी ॻाल्हि कोन्हे का। अधे नूरल जा कपिड़ा हाणे मां कोन धोंदसि, या त वञी धोबी को धोराइसि या वञी तूं पाण धोइसि। हाणे असांजे कपिड़नि जा बटण भॼनि तो बटण टाकणा बि असांखे आहिनि। जे ख़ुदा न ख़ास्ता कपिड़ा मेरा थियनि त धोना बि असांखे आहिनि। असां वारा वॾेरा अञा ताईं घर न आहिनि पहुता। किथे आजी लकुड़ उन्हनि खे खपाए तो कोन छॾियो आहे। अदी तोखे बि शाबस आहे। असांजे मुड़सनि खे भला केरु वठंदो? 3 दॿे वारो बि हिननि खे कोन वठंदो। कंद भॻुई त कोन न, कंद भॼई आ त पोइ चवी आ खण पंहिंजे भाउ जा कपिड़ा वञी भेनरुनि खे ॾे, गर्मी ऐं सर्दी खे हिकिड़ी धोए ॿी सुकाए। सोप सीरियल जहिड़ियूं ज़ालूं तहिड़ा मुड़स तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।